बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते अवां सभिनी खे भलेकार। दोस्तों ऐं साथियो, जेकॾहिं तव्हां नंबर्स जे बारे में सोचींदा त तव्हांजे ज़हन में मुख़्तलिफ़ नंबर्स, मुख़्तलिफ़ अंग तरी अचनि था। के पॉज़िटिव नंबर्स आहिनि, के नेगेटिव नंबर्स आहिनि, के डेसिमल में हूंदा, के फ्रैक्शंस में हूंदा, के तमामु वॾा अंग हूंदा, के तमामु नंढा अंग हूंदा। उन जे बुनियाद ते पाण ईअं चई सघूं था त नंबर्स ॿिनि क़िस्मनि जा थियनि था। ॿ क़िस्म जा नंबर कहिड़ा आहिनि? हिकिड़ा आहिनि रियल नंबर्स, ॿिया आहिनि इमेजिनरी नंबर्स। रियल नंबर्स जी त पाण खे ख़बर आहे, पॉज़िटिव नेगेटिव नेचुरल या होल नंबर्स असां पढ़िया आहिनि। ॿिया आहिनि इमेजिनरी नंबर्स, अहिड़ा नंबर जंहिंजो सिर्फ़ु तसवुरु हुजे ऐं वजूद न हुजे। अहिड़ा नंबर्स हुजनि जंहिंजो को बि वजूद न आहे। जीअं मिसाल जे तौर ते पाण चऊं था हिकिड़ो नंबर आहे रेडिकल -4। हाणे रेडिकल -4 जो कॾहिं बि स्क्वायर रूट न आहे निकिरंदो। ईअं चऊं त अहिड़ो को बि नंबर कोन्हे जंहिंखे स्क्वायर कयूं त असांखे -4 मिले, छाकाणि त स्क्वायर रूट आहे न। रूट कढूं त असांखे उन जो रूट मिली वञे। कंहिं शइ जो जेको रूट हूंदो आहे उहो पहिरियां स्क्वायर थियलु हूंदो आहे, यानी कंहिं शइ जो स्क्वायर कयो हूंदोसीं त उहो -4 आयो। हाणे जेकॾहिं -4 जो स्क्वायर रूट कढूं त असांखे उहो साॻियो नंबर मिली वञे। जीअं 4 जो जेकॾहिं असां स्क्वायर रूट कढंदा आहियूं त असांखे 2 मिली वेंदो, छाकाणि त असांखे ख़बर आहे त 2 जो जेकॾहिं असां स्क्वायर कंदासीं त उहो 4 ई मिलंदो। पर माइनस जो जेको बि रूट हूंदो आहे, माइनस जो स्क्वायर रूट हूंदो आहे, उनजो को बि जवाबु नथो निकिरी सघे, छो त अहिड़ो को बि नंबर कोन्हे जंहिंखे असां स्क्वायर कयूं त उहो -4 जवाबु मिले। उन करे जेके इमेजिनरी नंबर्स हूंदा आहिनि या जेके नेगेटिव स्क्वायर रूट्स हूंदा आहिनि, उन्हनि जो जवाबु हमेशह आहे या इंफिनिटी में ई ईंदो आहे, उनजो को रिज़ल्ट नथो निकिरे। उन करे चवंदा आहियूं दीज़ आर इमेजिनरी नंबर्स। जॾहिं रियल नंबर्स जी ॻाल्हि था कयूं त रियल नंबर्स में ॿिनि क़िस्मनि जा अंग अचनि था। हिकिड़ा आहिनि रेशनल नंबर्स, ॿिया आहिनि इरेशनल नंबर्स। इहो हिकिड़ो जस्ट इंट्रोडक्शन आहे। ॾिसंदासीं त रेशनल नंबर्स कहिड़ा आहिनि ऐं इरेशनल नंबर्स कहिड़ा आहिनि। रेशनल नंबर्स, दोस्तों रेशनल नंबर्स उहे आहिनि, रेशनल लफ़्ज़ वरितल आहे रेशो मां। रेशो ऐं रेशनल नंबर्स, रेशो जेके बि अंग एक्सप्रेस थी सघनि रेशो जे तौर ते, उनखे चइबो रेशनल नंबर्स। हाणे रेशो कीअं थींदो आहे? रेशो थींदो आहे द सेट ऑफ नंबर्स दैट कैन बी एक्सप्रेस्ड एज द रेशो ऑफ 2 इंटीजर्स। के बि अंग हूंदा पाण खे, उहे 1/2 अपॉन में पाण लिखंदा आहियूं, इहो आहे 1/2 रेशो। यानी हिकिड़ो इंटीजर मथां अपॉन में ॿियो इंटीजर हेठां, हिकिड़ो न्यूमरेटर ऐं ॿियो डिनोमिनेटर हूंदो त उनखे चवंदासीं दिस इज़ द रेशो। जॾहिं बि A/B हूंदो त इहो थींदो रेशनल नंबर। को बि नंबर तव्हां खणी वठो, जीअं 93/604 आहे, इहो नंबर आहे, रेशनल नंबर आहे। या ईअं सिंपली ईअं खणी चऊं त एनी इंटीजर अपॉन एनी इंटीजर इज़ अ रेशनल नंबर, छो त रेशो जी तौर ते असां हुनखे डिफाइन करे सघूं था। हर इंटीजर पंहिंजे तौर ते रेशनल नंबर आहे। हर इंटीजर, को बि इंटीजर हुजे, को बि नंबर, जीअं मिसाल 9 था खणूं, 9 पंहिंजे तौर ते पंहिंजो पाण हिकु रेशनल नंबर आहे, छाकाणि त जंहिंजे अपॉन में कुझु बि कोन्हे उनजे अपॉन में 1 आहे। अंडरस्टूड आहे? जंहिंजे अपॉन में 1 आहे त इहो रेशो थियो, 9/1 रेशो आहे, त उन करे चवंदासीं रेशनल नंबर्स आहिनि। ऐं जंहिंजे अपॉन में 0 अची थो वञे, जंहिंजे अपॉन में 0 हुजे, 0 जंहिं बि अपॉन में अची थो वञे त उनजो जवाबु अनडिफाइंड हूंदो आहे, तक़रीबन सॼो 0 ई थी वेंदो आहे। उन करे एनी इंटीजर अपॉन 0 इज़ नॉट रेशनल नंबर, बल्कि उहो को बि नंबर ई कोन्हे, उहो 0 थी वेंदो सॼो। हाणे अचो त ॾिसूं त इरेशनल नंबर्स कहिड़ा आहिनि। रेशनल नंबर जी ॻाल्हि पाण करे आयासीं त बाबा रेशनल नंबर्स उहे आहिनि जेके रेशो जे तौर ते एक्सप्रेस करे सघजनि, जीअं A/B। पर इरेशनल नंबर्स उहे आहिनि जेके रेशो में एक्सप्रेस नथा करे सघजनि। हिकिड़ी पॉइंट इहा आहे। ॿी हुनजी पॉइंट इहा आहे त इरेशनल नंबर्स उहे हूंदा आहिनि जेके टर्मिनेट थींदा ई न आहिनि। जंहिंजी पुॼाण मां इहा रेशनल नंबर में ॻाल्हि कई हुई त रेशनल नंबर्स उहे आहिनि। हिकिड़ी ख़ासियत इहा बि आहे त जंहिंजे तव्हां उन्हनि जो जवाबु कैलकुलेट कंदव त उहे उन्हनि जो जवाबु मुख़्तसिर हूंदो, काउंटेबल हूंदो, काउंट थींदो, टर्मिनेट थींदो, कंहिं हिकिड़ी जाइ ते ख़तमु थींदो। पर जेके इरेशनल नंबर्स हूंदा आहिनि उन्हनि जा जवाब कंटिन्यूअस हूंदा आहिनि, उहे ख़तमु थियण वारा ई कोन्हनि, ख़तमु थींदा ई कोन्हनि, लगातार पिया हलंदा आहिनि। पंहिंजे टेक्स्ट बुक बोर्ड में 9 क्लास में हिकिड़ो जेको लफ़्ज़ इन जे लाइ इस्तेमालु थियल आहे, हिकिड़ो लफ़्ज़ आहे रिकरिंग ऐं नॉन रिकरिंग, जंहिंखे पाण रिपीटिंग था चऊं। जेके इरेशनल नंबर्स आहिनि उहे नॉन रिपीटिंग आहिनि। हाणे उनखे पंहिंजे बुक लफ़्ज़ ॾिनो आहे नॉन रिकरिंग। उहे नॉन रिकरिंग आहिनि, यानी ईअं चऊं त इरेशनल नंबर सभई उहे हूंदा जेके नॉन टर्मिनेटिंग हूंदा
ऐं नॉन रिपीटिंग हूंदा। उनखां सवाइ जॾहिं बि अहिड़ा नंबर्स अचनि था जेके हिकु त उन्हनि में को बि पैटर्न कोन्हे, का बि रिकरेंस कोन्हे, का सिमिलैरिटी कोन्हे, ऐं ॿियो उहे बीहनि नथा, उहे कंटिन्यूस हलनि था, इन करे उहे नॉन टर्मिनेटिंग नंबर्स आहिनि। हाणे हीउ जेको नंबर आहे 1.412, जेकॾहिं पाण इहो असल में आहे स्क्वायर 2 जो स्क्वायर रूट। हाणे 2 जो स्क्वायर रूट आहे, जॾहिं कैलकुलेटर जी मदद सां तव्हां 2 जो स्क्वायर रूट कढंदव त जवाबु ईंदो 1.414 ऐं 2। हालांकि इन में ॾिसो त तव्हां का बि सिमिलैरिटी कोन्हे, को बि हिकिड़ो पैटर्न फॉलो कोन पियो थिए, ऐं इहो नॉन रिकरिंग आहे ऐं नॉन टर्मिनेटिंग आहे। इन जी पुॼाणी का बि कोन्हे, पियो हलंदो। इनखे वॾा कंप्यूटर खपनि जेके सॉल्व करे सघनि था। उनखां अलावा कुझु अहिड़ा नंबर्स हूंदा आहिनि जंहिंजो जवाबु पाण टर्मिनेट नथा करे सघूं। केतिरी बि पाण उनजी वॾी वैल्यू करूं त उनजो जवाबु प्रिसाइज़ हमेशह कॾहिं बि कोन थो अची सघे। प्रिसाइज़ वैल्यू कान हूंदी, जवाबु प्रिसाइज़ नथो थी सघे। उनजो नॉन टर्मिनेटिंग आहे, उनजो जवाबु पियो थो हले, कंटिन्यूअस आहे। उनखां सवाइ हिकिड़ो नंबर ईंदो आहे पाण वटि पाए जो तसवुरु अक्सर इस्तेमालु थींदो आहे सर्कमफेरेंस में। पाए आहे 3.14159। हाणे इहो ॾिसंदव त इन में का बि हिकिड़ी सिमिलैरिटी, को बि हिकिड़ो पैटर्न फॉलो कोन पियो थिए, ऐं कैलकुलेटर जी मदद सां जेकॾहिं इनखे कैलकुलेट था कयूं असां त इहो बि नॉन टर्मिनेटिंग नंबर आहे। का बि हिकु त नॉन रिकरिंग आहे, ॿियो नॉन टर्मिनेटिंग आहे। पर इन जे आधार ते ईअं पाण कोन था चई सघूं कॾहिं बि त जेका पाए आहे उहा इमेजिनरी नंबर आहे, न। छाकाणि त पाए आहे सर्कमफेरेंस अपन डायामीटर। जेकॾहिं सर्कमफेरेंस हूंदो, सर्कमफेरेंस हमेशह सर्किल जो ई थींदो आहे, ऐं सर्किल जेकॾहिं रियल आहे त पाए मस्ट बी रियल। उन करे पाए जी वैल्यू रियल ई हूंदी, पाए रियल नंबर आहे। पर नॉन रिकरिंग ऐं नॉन टर्मिनेटिंग आहे, उनजे आधार ते चवंदासीं त बाबा ही इरेशनल नंबर आहे। उनखां सवाइ जीअं ॿी ॻाल्हि कंदा आहियूं त जेके नॉन टर्मिनेटिंग नंबर्स हूंदा आहिनि उहे बि रेशनल नंबर्स थींदा आहिनि। पहिरियां रेशनल में हिकिड़ी ॻाल्हि कईसीं त रेशनल नंबर्स उहे आहिनि जेके टर्मिनेट थियनि, कंहिं हिकिड़ी हद ते पुॼाणी कनि, पूरा थियनि। पर नॉन टर्मिनेटिंग बि रेशनल नंबर्स थींदा आहिनि। उनजी हिकिड़ी प्रॉपर्टी आहे त जेके बि नॉन टर्मिनेटिंग नंबर हूंदा उन्हनि में रिकरेंस हुजे, रिकरिंग हुजनि। जेकॾहिं उन्हनि में को हिकिड़ो पैटर्न फॉलो थिए थो, का हिकिड़ी सिमिलैरिटी आहे, को हिकिड़ो नंबर या 1 2 3 या 4 नंबर्स साॻे मुदत खां पोइ रिपीट थियनि था, रिपीटेशन आहे, त उनखे चवंदा आहियूं त इहे रेशनल नंबर्स आहिनि। जीअं 1/3 हिकिड़ो नंबर आहे पाण वटि। जेकॾहिं 1/3 खे कैलकुलेटर जी मदद सां कैलकुलेट था कयूं, 1 खे 3 सां डिवाइड था कयूं, त जवाबु ईंदो 0.3333 ऐं नॉन टर्मिनेटिंग आहे, जेको पियो हलंदो। हाणे ॾिसंदो त 0.33 जेको नंबर आहे, इहा 3 हिकिड़ो पैटर्न आहे, हिकिड़ी सिमिलैरिटी आहे, हिकिड़ो स्ट्रक्चर आहे जेको कंटिन्यूस हलंदो ऐं नॉन टर्मिनेटिंग आहे। इहो पुॼाणी हुनजी थियण वारी आहे कान आहे। उन करे चऊं था त इन में जेका इहा सिमिलैरिटी या इहो जेको पैटर्न फॉलो थो थिए, उनजे आधार ते इहो इज़ अ रेशनल नंबर, पाण रेशनल नंबर थी थो वञे। या हिकिड़ो ॿियो नंबर आहे 1/9। 1/9 खे जेकॾहिं तव्हां कैलकुलेट कंदव त जवाबु ईंदो 0.1, ऐं उहो नॉन टर्मिनेटिंग आहे, 0.1111 हलंदो। हाणे 1 जे मथां हिकिड़ी बार आहे, बार जे माना आहे रिपीटिंग। जंहिंजे मथां बार अची वञे उनजो मतिलबु आहे इहो नंबर रिपीट थींदो हलंदो। बार मीन्स रिपीटिंग। हाणे 0.111 जेका रिपीटेशन थिए थी, इहो रिकरिंग नंबर आहे, रिपीटेशन हूंदी, उहो हूंदो पंहिंजो रेशनल नंबर। हालांकि इहो नॉन टर्मिनेटिंग आहे, पर नॉन टर्मिनेटिंग में बि जेकॾहिं रिपीटेशन थिए थी त उहो रेशनल नंबर थी वञे। ॿियो नंबर आहे 2/9। 2 जे मथां बार आहे, बार जी माना आहे रिपीटिंग, उनखे रेशनल नंबर आहे। 1/11 आहे, 1/7 आहे, या अहिड़ा के बि नंबर। जीअं ॾिसो 1/7 आहे, इन में 4 5 या 6 नंबर लॻातार रिपीट था थियनि। 7 ईंदा, वरी उनखां पोइ 7 ईंदा, वरी उनखां पोइ 7 ईंदा, साॻा इहे 6 नंबर रिपीट थींदा रहंदा, इहा रिपीटेशन हूंदी। उनजे आधार ते चवंदासीं त दीज़ आर रेशनल नंबर्स। थोरो समराइज़ करे था वठूं त शुरू में पाण पढ़ियासीं त बाबा नंबर्स हूंदा आहिनि, नंबर के नंढा आहिनि, के वॾा आहिनि, के डेसिमल में आहिनि, के फ्रैक्शन्स में आहिनि। पोइ चयोसीं त बाबा हिकिड़ा रियल नंबर्स आहिनि, ॿिया इमेजिनरी नंबर्स आहिनि। इमेजिनरी नंबर्स में जेके रूट्स हूंदा आहिनि, नेगेटिव नंबर्स जा, उहे हमेशह इंफिनिटी या आई अची वेंदा। ॿिया हूंदा आहिनि रियल नंबर्स। रियल नंबर जी ॻाल्हि कईसीं त उन में हिकिड़ा रेशनल नंबर्स, ॿिया इरेशनल नंबर्स। इरेशनल में पढ़ियोसीं जीअं स्क्वायर रूट ऑफ 2 आहे, या पाए जी वैल्यू आहे, पाए इरेशनल नंबर आहे। ॿियो चयोसीं रेशनल नंबर। रेशनल नंबर्स में हिकिड़ा ईंदा आहिनि फ्रैक्शन्स, इंटीजर पाण एनी इंटीजर, ऐं ॿिया हूंदा आहिनि पाण इंटीजर्स। इंटीजर 1 2 3 4। ऐं इंटीजर्स जी जॾहिं ॻाल्हि कंदो तव्हां त इंटीजर्स में हमेशह पॉजिटिव नंबर्स बि ईंदा आहिनि, नेगेटिव नंबर्स बि ईंदा आहिनि, 0 बि ईंदो आहे ऐं 1 बि ईंदा आहिनि। हाणे इहे चवंदासीं त इंटीजर्स हमेशह 2 क़िस्मनि जा, हिकिड़ा नेचुरल नंबर्स, ॿिया होल नंबर्स।
बई किस्म जा इंटीजर्स ने रेशनल नंबर्स में अची था वञनि अॼु ताईं। अॼु जे लाइ इहो ई काफ़ी आहे। चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा, जेकॾहिं वीडियो तव्हांखे सम्झ में अचे, पसंदि अचे, लाइक ज़रूर कंदा, पंहिंजे दोस्तनि ताईं बि पहुचाईंदा त जीअं ॿिया बि सिंधी दोस्त, सिंधी ॿाहिरि वधि खां वधि फ़ाइदो वठी सघनि। थैंक यू।